हाणे अपडेट कयूं पिया सकरंड मां काज़ी अली रज़ा सनाई जे रिपोर्ट मुताबिक़ तहसीमा केयर सेंटर नवाब शामी रत जी खोट सबबि तहसीमा जे मरीज़ ॿारनि में मायूसी दूर करण खेनि ईद जूं ख़ुशियूं सिहत सालिम सां मल्हाइण लाइ तहसीमा सेंटर जे स्टाफ पारां पाण रत जो अतियो ॾेई ॿारनि जी ज़रूरत खे पूरो कयो। उन मौक़े ते तहसीमा पेशेंट वेलफेयर सोसाइटी जे जॉइंट सेक्रेटरी गुलाम नबी चना ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान शरीफ़ जे करे ब्लड डोनेशन कैंपियूं न लगण सबबि रत जी खोट थी वई आहे, जंहिंजे करे ॿार रत खां सवाइ जॾहिं वापसि वञण लॻा त तहसीमा सेंटर जा मिले ऐं बोर्ड जे मेंबरनि पारां रत जो अतियो ॾेई संदसि चेहरनि ते मुर्खूं विखेरे छॾियूं आहिनि। हिन चयो त असुल में इंसानियत जी ख़िदमत ई चइबो ई इन खे जो ॾुखे वेल कंहिंखे कमु अचिजे असां पंहिंजे इख़लाक़ी फ़र्ज़ु सम्झी रत अतियो कयो आहे, जंहिंमें कुझु दोस्तनि पिणु सहकार कयो आहे। गुलाम नबी चना उहो बि चयो त जॾहिं बि अहिड़ी सूरत पैदा थींदी आहे त तहसीमा पेशेंट वेलफेयर सोसाइटी पाण रत अतियो कंदी आहे, जेको सिलसिलो केतिरनि सालनि खां हलंदड़ आहे।